मुखा वडी खता थी वही ज़रली रुखसार मुखे मिठियूं मिठियूं गालियूं करे ट्रैप करे वरतो छाटो की एडो वडो कदम खणण का पेरी तू मुसा मशवरो तो करे वठी आ न ज़रली इहो सब एतरो ओचतो थियो जो तो सा राब्तो करण जो मौको ही न मिली सकियो हाणे मुखे अफसोस थी रहियो आहे त केड़े माण्हू जे नाले जो दाग मूं मथा लगी वियो जो दाग कुछ न हुंदो आहे ये पुराने दौर जे माण्हू जा ख्यालात हूंदा त के जे नाले थियण गार आहे जेका हर छोकरी के नथी ॾेई सघजे ज़मानो हाणे मटाइजी वियो आहे दुनिया चंड ते वञी पहुती आहे ऐं साइंसदान मरीख ते ऐं ॿियनि सियारनि ते वञी पहुता आहे पर पाण अञा ताईं उहे ख्वाहिशुनि जा गुलाम ख़ुदि से गुलामी पसंद ते जो उते हाणे तू ही मुखे ॿुधा इन सिचुएशन में मुखे छा करण घुर्जे कुछ भी न शहरोज़ जे अंजाम जो इंतजार कर मुझे वस पुजे त पंहिंजे हथन सां उन ज़ालिम वहशी के गोलियूं हणी अचां रुखसार समझे थी त पुट जे ॾोह साबित थियण ते खान बहादुर का हुनखे वॾी सज़ा ॾींदो न न न वो को विचों घस कढंदो मतलब ॾाढी का चरी आई चांडो की ये जेके सरदार पोतार असांजा वॾड़ा आहिनि इन्हनि जा पंहिंजा असूल कानून ये गरीब जी पिचीअ में फाओ विझंदा उहे पंहिंजनि खे मखण मां वार वांगुरु कढी फिटो कंदा मूंखे कोन थो लॻे खान बहादुर के कानून तकाज़ाऊं पूरियूं कंदो ऐं शहरोज़ खे का सज़ा मिलंदी ज़रेली जेकॾहिं तू ईअं चई रहियो आहीं ऐं ईअं थियो त मुंहिंजो छा थींदो मां त चङी फाती आहियां हाणे जॾहिं मुंहिंजो शहरोज़ खान सां रिश्तो थी चुको आहे शहरोज़ खान खे ज़ीनत जे मामले में सज़ा न मिले त मुंहिंजी जान कीअं छुटंदी चांडो की जॾहिं मज़बूत सहारा मिलंदा आहिनि न तॾहिं ख़ौफ़ दिलि मां निकिरी वेंदो आहे ऐं तूं यकीन रख ज़रली जो सहारो तोसां गॾु आहे बानो जज्बाती माण्हू पंहिंजो दुश्मन पाण हूंदो आहे ऐं ॿाहिरे दुश्मन खे उन जे ख़िलाफ़ चाल चलण जी का बि ज़रूरत न हूंदी आहे सरदार बिजार खान जे ॻोठ में पटाका फाड़िया ऐं जंहिंजे ख़िलाफ़ हाणे थाणे ते रिपोर्ट दर्ज कराई वई आहे पोइ ॾिसूं त छा थो थिए या अल्लाह साईं मुझे जानिब भाव की पंहिंजे हिफ्ज़ ईमान में रखजा सालियो बाबा साईं सां ॻाल्हाए रहियो आहे पंहिंजी भेण बाबति ऐं सालियो खे बि बाबे साईं जी ॻाल्हि मञणु घुर्जे सोढा साले बि ढिंगो माण्हू आहे साले सभु पलांद ॻाए वॼाए वठंदो वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।